नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जै शख्स के पंहिंजी ज़ात खां वधीक, पंहिंजे नफ्स खां वधीक, पंहिंजी औलाद खां वधीक, वालिदैन खां वधीक, सॼी कायनात खां वधीक जै शख्स के अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां मोहब्बत हुजे, उनखे ईमान जो मज़ो महसूस थींदो। अॼु असां दावा कयूं था त असांखे अल्लाह सां मोहब्बत आहे, अल्लाह जे रसूल सां मोहब्बत आहे, पर उन मोहब्बत जा तक़ाज़ा पूरा कोन था कयूं, छो त हर मोहब्बत जो तक़ाज़ो हूंदो आहे। जेकॾहिं अल्लाह सां मोहब्बत आहे त उन जो तक़ाज़ो आहे, नबी सही सां मोहब्बत आहे उन जो तक़ाज़ो आहे, ऐं तक़ाज़ो अल्लाह पाक क़ुरान में बयान फरमायो आहे, इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी, जेकॾहिं तव्हांखे अल्लाह सां मोहब्बत आहे त सोहणे मोहम्मद जी इताअत कयो। पहिरीं ख़सरत अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां सॼी कायनात खां वधीक मोहब्बत। जेकॾहिं इहा शइ आहे त पोइ नबी साईं जी इताअत करणी पवंदी। अज़ान ॿुधी हर कम खे छॾणो आहे, अल्लाह जी इबादत जे लाइ अचणो आहे। पोइ आहे अल्लाह सां मोहब्बत। अल्लाह जो हुकुम अचे, नमाज हुजे, रोज़ो हुजे, ज़कात हुजे, हज हुजे, हर शइ में पंहिंजे कमनि खे मुअख़र करे अल्लाह जे हुकुम खे मुक़द्दम करणो आहे। पोइ आहे अल्लाह सां मोहब्बत।